बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम ॿारो, कीअं आहियो तव्हां सभु? उमेद त बिल्कुलु ठीकु हूंदा। अॼु असां पढ़ंदासीं सबक़ वठूं आलम सबाबाद करे। ही सतीं दर्जे जे सिंधीअ जो हिकिड़ो असांजो बेत आहे। हुनजो मफ़हूम असां ॼाणंदासीं, बेत खे पढ़ंदासीं। अचो तव्हां मूंसां सभु गॾिजी पढ़ो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोटी मां डाण जे वारी कयाई वार, विॼूं वसण आयूं चोॾस थी चोधार। मोटी मां डाण जी वारी कयाई वार, विॼूं वसण आयूं चोॾस थी चोधार। के उथियूं हलियूं इस्तंबोल ॾे, के मणियूं मग़रिब पार। के चमकनि चीन ते, के लहनि समरकंदन सार। के चमकनि चीन ते, के लहनि समरकंदन सार। के रमी वयूं रूम ते, के काबिल के कंधार। के दिल्ली के दखन, के गुड़नि मथे गुरनार। किन जुंबी जैसी मीर तां ॾिना बेका नीर बकार। कन्ही भॼ भॼायूं, किन्ही डट मथांई ढार। किन्ही अची उमर कोट तां वसाया वल्हार। साईं सदाईं करीम मथे सिनसुकार। दोस्त तूं दिलदार, आलम सब आबाद करीं। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई।